मालूम थियो त अल्लाह साईं जैसा मोहब्बत कंदो आहे उन खे ईमान जी दौलत ॾींदो आहे। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फमन दन्न बिल माली, जेको शख़्स माल अल्लाह जी राह में ख़र्च नथो करे सघे, उन वटि ताक़त न आहे, कुवत न आहे जो अल्लाह जी राह में माल ख़र्च करे, ऐं जेको शख़्स दुश्मन जे साम्हूं बीह करे जिहाद करण जी ताक़त नथो रखे, उन खां पोइ पाण फरमायूं जेको राति जो उथी करे तहज्जुद पढ़ण जी ताक़त नथो रखे, उन खे घुर्जे त 4 कलिमात जो ज़िक्र करे। तहज्जुद जे बराबरि अजर अल्लाह जी राह में ख़र्च करण जे बराबरि अजर आहे। पाण फरमायूं उहे कलिमात सुबहान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, ये 4 कलिमात पढ़ो, अल्लाह रब्बुल आलमीन रात जे क़याम जो अजर ॾींदो। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम मन जाअ बिल हसनति फलहु अश्रु अम्सालिहा रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। हम्द व सना, तारीफ़ात, तस्बीहात, तमजीदात, तहमीदात, बुज़ुर्गी, वॾाई, वाखाण अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात अक़दस जे लाइ। दुरूद व सलाम सय्यदुल कौनैन शफ़ीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन हादियुस सुबुल सय्यद रुसुल मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे लाइ। अज़ीज़ साथियो, रमज़ानुल मुबारक जे महीने जी बरकतुनि जो, रहमतुनि जो, मग़फ़िरतुनि जो को मुक़ाबिलो न आहे ॿियनि महीननि सां। पर रमज़ानुल मुबारक में कई मुसलमान अहिड़ा आहिनि जेके मुस्तक़िल मिज़ाजी सां इबादत कंदा आहिनि, रोज़ा मुकम्मल रखंदा, इबादतूं बि कंदा, रात जो क़यामुल लैल बि कंदा, तरावी पढ़ंदा, जेको बि अमल कंदा, तिलावत हुजे या नफ़िल हुजे, मुस्तक़िल मिज़ाजी सां अमल नज़र ईंदो आहे रमज़ान मुबारक में। पर रमज़ान गुज़रण खां पोइ उहो तसलसल बाक़ी नथो रहे। उन जी ॿी वजह इहा बि आहे, ज़हनी तौर ते इस्लामी फितरत जे मुताबिक़ इंसान इहो सोचींदो आहे त रमज़ान अज़मत वारो महीनो आहे, बरकत वारो महीनो आहे, मग़फ़िरतुनि जो महीनो आहे, उन में इबादत कजे, पंहिंजे रब खे राज़ी कजे। रोज़ो बि रमज़ान जी ख़ासि इबादत आहे, तहज्जुद तरावी बि रमज़ान जी ख़ासि इबादत आहे। सिर्फ़ु रमज़ान महीने में मुस्तक़िल मिज़ाजी हूंदी आहे। अॼु इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं उहे अमल बयानु कया वेंदा त रमज़ान हुजे या न हुजे, जेको शख़्स इन्हनि अमलनि जी पाबंदी कंदो उहो रमज़ान खां पोइ बि रोज़नि जे बराबरि अजर हासिल करे सघे थो, तहज्जुद जे बराबरि अजर हासिल करे सघे थो, हत्ता के लैलतुल क़दर जी रात जे बराबरि बि अजर हासिल करे सघे थो। उहे अमल कुझु मख़सूस तव्हांजे साम्हूं रखंदासीं। सभ खां पहिरीं अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॿुधण खां पोइ इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फ़रमायो मन सल्लल इशा फ़ी जमाअतिन, जंहिं शख़्स इशा जी नमाज़ जमात सां पढ़ी पोइ फजर ताईं सुम्ही रहियो,
उन शख़्स के अल्लाह रब्बुल आलमीन इशा जमात सां पढ़ण जे करे अधु राति जे क़याम जो अजर ॾींदो आहे। अधु राति जे क़याम जो हीअ इशा पढ़ी नवाफ़िल पढ़ी वञी सुम्ही रहियो, पर इन जे अमाल नामे में पूरी राति जे अध जे बराबरि क़यामुल लैल ऐं तहजुद लिखियो वेंदो आहे, त इन तहजुद पढ़ियो एतिरो अजर लिखियो वेंदो आहे। इन ई हदीस में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमायो, ऐं जंहिं शख़्स फजर बि जमात सां पढ़ी, इशा जमात सां पढ़ी सुम्ही रहियो, उन खां पोइ फजर जे लाइ उथियो, फजर बि जमात सां पढ़ी, पाण फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन उनखे पूरी राति जे क़यामुल लैल जो अजर अता करे थो। पूरी राति जे क़यामुल लैल जो क़यामुल लैल रमज़ान में एहतमाम कयो वेंदो आहे, तरावी पढ़ी वेंदी आहे। ऐं कई अहिड़ा अल्लाह जा नेक बाना आहिनि जेके राति जो उथी इहा इबादत कंदा आहिनि, जंहिंजे बारे में इमामुल अंबिया खे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया, या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीला निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। ए चादर ढकण वारा पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, राति जो उथो, थोड़ी देरि राति जो उथो या अधु राति उथो, अल्लाह खे यादि कयो, क़यामुल लैल कयो, उथी करे अल्लाह जी इबादत कयो। इहो क़यामुल लैल इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में बि हुजनि, हज़र में हुजनि, सफ़र में हुजनि, तॾहिं बि इन जी पाबंदी कंदा हुआ ऐं राति जो उथी तहज्जुद पढ़ंदा हुआ। पर आम शख़्स जे लाइ केतिरे क़द्र अजर आहे, जेकॾहिं फजर ऐं इशा जी नमाज़ जमात सां पढ़े त अल्लाह रब्बुल आलमीन पूरी राति जो अजर ॾिए थो क़यामुल लैल जो। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अरबअ रकअतिन क़ब्ल ज़ुहरी यअदिलन बिसलाति सहर। फरमायो त जेको शख़्स ज़ुहर नमाज खां पहिरीं 4 रकातूं नफ़िल पढ़े थो, उन 4 रकातुनि जे नफ़िल जी अहमियत इमामुल अंबिया बयानु कई। पाण फरमायो इहा राति जे तहज्जुद जे बराबरि उनखे अजर ॾियारे थी। सिलसिला सहीह में इमाम अलबानी रहमहुल्लाह ने हदीस खे नक़ल कयो आहे, 4 रकातूं ज़ोहर खां पहिरीं पढ़े, इन जो अजर एतिरो आहे जो उन शख़्स खे राति जे तहज्जुद जे बराबरि अजर थो मिले। पर इहा ॻाल्हि वाज़े आहे, जेको शख़्स ज़ोहर पढ़ंदो उहो ई 4 रकातूं पढ़ंदो पहिरीं, जेको ज़ोहर ई कोन पढ़ंदो उहो छा रकातूं पढ़ंदो आहे नफ़िलूं। इहा सुन्नत ऐं नवाफ़िल जी पाबंदी उहो शख़्स करे सघे थो जेको फ़र्ज़ जो पाबंद हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी बि हदीस आहे सही मुस्लिम जे ग़ालिबन या जामे तिरमिज़ी में आहे। पाण फरमायो, जे ज़ोहर खां पहिरीं 4 रकातूं नफ़िल पढ़ियूं, ज़ोहर फ़र्ज़ खां पोइ 4 रकातूं नफ़िल पढ़ी, इन शख़्स जे चहिरे खे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं जहन्नम जी बाहि खां परे रखंदो, जहन्नम जी बाहि खां महफ़ूज़ रखंदो। हीअ नफ़िली इबादत आहे जंहिंजो अजर एतिरे क़द्र आहे जो राति जो क़यामुल लैल करण जे बराबरि आहे। त रमज़ान खां पोइ बि इंसान इहे अमल करे रमज़ान में कयल नेकिन जे बराबरि अजर कमाए सघे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿियो फरमान जामे तिरमिज़ी जी हदीस आहे। पाण फरमायो, मन इग़्तसल यौमल जुमुअति व गस्सल व बकर व बतकर वदना वस्तमा व अंसत कान लहु बिकुल्लि खुतवतिन यख्तुहा अजरु सनतिन सियामुहा व क़ियामुहा। जुमे जे ॾींहुं जेको शख़्स गुस्ल करे थो, तयारी करे जुमे जे लाइ अचे थो, जल्दी अचे थो मस्जिद में, उन खां पोइ इमाम जे वेझो वेहे थो, ॿुधे थो, माठ करे वेहे थो, का बि फज़ूल ॻाल्हि नथो करे। जुमे जे ॾींहुं जेको बि क़दम खणे थो, छो जो घर खां गुस्ल करे आयो, तयारी करे आयो, पोइ हर क़दम जे बराबरि हिकु हिकु क़दम ते अल्लाह रब्बुल आलमीन उनखे क़यामुल लैल ऐं रोज़े जो अजर अता थो करे। हिकु हिकु क़दम ते जुमे जे ॾींहुं हर जुमे ते तयारी घरां कई, गुस्ल कई, जल्दी अचण जी कोशिशि कई, पहुतो इमाम जे साम्हूं वेठो, गोड़ न कई, शोर न कई, तवज्जा सां ख़ुतबो ॿुधई, उन जो अजर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु कयो। इहा रिवायत जामे तिरमिज़ी जे अंदरि सही रिवायत आहे। क़यामुल लैल जो अजर, रोज़े जो अजर, जुमे में जल्दी अचण सां, यानी उहे अमल जेके रमज़ान में कया वेंदा आहिनि, जेकॾहिं रमज़ान खां पोइ 11 महीना उहे ॿिया अमल
करे त उनखे अजर रोज़े ऐं क़यामुल लैल जे बराबरि मिले। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॿी हदीस पाण फरमाए मन करा बिमिअति आयतिन फी लैलतिन कुतिब लहू कुनूतु लैलतिन। फरमायो त जंहिं शख़्स 100 आयतूं राति जो तिलावत कई क़ुरान पाक जी, क़ुरान मजीद जी 100 आयतूं तिलावत कई राति सुम्हण खां पहिरीं, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे राति जो क़यामुल लैल जो अजर अता करे थो। सुनन दारमी जी हदीस आहे, सही हदीस आहे। त केतिरा आसान अमल आहिनि ऐं अजर केॾो वॾो आहे। राति जो सुम्हण खां पहिरीं वुज़ू करे सुम्हे थो, दुआऊं पढ़े थो, ॿिया बि अज़कार करे थो, उन सां गॾोगॾु एतिरियूं सूरतूं यादि करे जंहिंमें 100 आयतूं हुजनि, या ईअं सम्झो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हुई सूरत मुल्क पढ़णु ऐं सूरत अलिफ लाम मीम सजदा पढ़णु। इहे सूरतूं पढ़ी सुम्हे थो त उनखे एतिरो अजर थो मिले। हर राति जो वुज़ू करण में घणी देरि कान थी लॻे, मिंट ॿ लॻंदा, वुज़ू थी वियो, वुज़ू करे बिस्तर ते सुतो आहे, महिनत करे कुझु यादि कई, सूरतूं यादि कई, 100 आयतूं यादि कई, उहे पढ़े थो, पढ़ंदे पढ़ंदे निंड बि अची वञे, नियत ख़ालिस आहे, पढ़ण जी नियत इहा त मुकमल कयां, तॾहिं बि उन शख़्स खे इंशाअल्लाह अजर मिलंदो। जेको शख़्स 100 आयतूं पढ़ी सुम्हे थो, कुनूत लैला राति जो क़याम जो अजर। वरी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु ॿी हदीस सुनन नसाई जी हदीस आहे। फरमायो मन अता फिराशहु व हुव यनवी अन यकुम युसल्ली मिनल लैल हत्ता अस्बह कुतिब लहु मा नवा व कान नौमुहु सदक़तन अलैहि मिन रब्बिही अज़्ज़ व जल्ल। फरमायो राति जो हिकु शख़्स सुम्हे थो, बिस्तरे ते सुम्हण खां पहिरीं इरादो थो करे त राति जो थी करे अल्लाह जी इबादत कंदुसि, क़यामुल लैल कंदुसि, फग़लबतहु राति जो नियत करे थो, पर सुम्ही रहियो आहे, निंड एतिरी अची वई आहे, फजर जो हुन जी अखि खुली आहे, राति जो उथी न सघियो आहे, तहज्जुद ऐं क़यामुल लैल जे लाइ न उथी सघियो आहे। पाण फरमायो त इहो सुम्ही त रहियो आहे क़यामुल लैल जी नियत करे, पर जेकॾहिं उन जी अखि नथी खुले तॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन उनखे तहज्जुद जो अजर अचा थो करे, तॾहिं बि तहज्जुद जो अजर अल्लाह से अता थो करे। उनखे सुम्ही रहियो आहे, निंड अची वई, पर छा आहे, नियत उनजी ख़ालिस हुई। वहूअ यनवी नियत थो करे त आउं राति जो उथंदुसि, तहज्जुद पढ़ंदुसि। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा। जेको शख़्स नेकी थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन उन नेकी के 10 जे बराबरि थो लिखाए, उनखे अजर 10 नेकियुनि जे बराबरि थो करे। जेको हिकु नेकी थो करे, पर जेको शख़्स गुनाह थो करे, उन गुनाह जो जेका गुनाह आहे उनखे हिकु लिखियो थो वञे, वधीक कोन था लिखिया वञनि। इहा अल्लाह जे रब्बुल आलमीन जे तरफ़ां इहो करम आहे, इहो फज़ल आहे या नेमत आहे त गुनाह करे त उहो हिकु लिखियो वञे, नेकी करे त अल्लाह रब्बुल आलमीन 10 ताईं लिखाए। हिकु ॿी आयत में अचे थो क़ुरान मजीद में, उन नेकी खे वधाए 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 70 ताईं अजर ॾिनो थो वञे। हदीस में बि अचे थो। एतिरे क़दुरु अल्लाह रब्बुल आलमीन महिरबान आहे, पर उन जे लाइ महिरबान आहे जेको नवाफ़िल पढ़े, फ़राइज़ अदा करे, अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी न करे, सॼो साल इबादतूं करे, उन इबादत हिकु हिकु इबादत खे क़यामुल लैल जे बराबरि बयानु कयो वियो आहे। कई इबादतूं अहिड़ियूं जिन खे रोज़े जे बराबरि अजर बयानु कयो वियो आहे। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां वॾो इनाम, वॾी नेमत ऐं वॾी पंहिंजे ॿारनि ते शफ़क़त ऐं रहम आहे। कई इंसान अमल नथा करे सघनि, कमज़ोर आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे आसान अमल ॿुधाया। पाण फरमायो हीअ अमल कयो, तव्हांखे उन जे बराबरि अजर मिलंदो। हिकु वॾी हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिलसिला सहिया में इमाम अलबानी रहमहुल्लाह इन खे तज़किरो कयो आहे। पाण फरमायो इन्नल्लाह क़सम बैनकुम अख़लाक़कुम कमा क़सम बैनकुम रिज़्क़कुम व इन्नल्लाह युअति दुनिया
मन युहिब्बु व मन ला युहिब्बु वला युतिल ईमान इल्ला मन अहब्ब फमन दन्न बिल माली अन युनफिकहु व खाफल अदुव्व अन युजाहिदहु व हाबल लैल अन युकाबिदहु फलयुक्सिर मिन कौली सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो त बैनकुम अखलाककुम, जीअं मूं तव्हांजे रिज़्क़ जी तक़सीम करे छॾी आहे, हर शख़्स जे लाइ रिज़्क़ लिखियो पियो आहे त हिन जो एतिरो रिज़्क़ आहे, हिन जे हिसे में एतिरो रिज़्क़ आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन अखलाक जी बि तक़सीम करे सघी आहे त हिन जे मामले में हिन जा मामलात अहिड़ा हूंदा, हिन जा मामलात अहिड़ा हूंदा, तबीयतुनि में फ़र्क़ु हूंदो, फितरतुनि में फ़र्क़ु हूंदो, अखलाक ऐं मिज़ाज में फ़र्क़ु हूंदो। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त युति दुनिया मन युहिब्बु, अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया उनखे बि ॾिए थो जंहिंसां मुहबत थो करे, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन उनखे बि दुनिया ॾिए थो जंहिंसां मुहबत नथो करे। वला युतिल ईमान इल्ला मन अहब्ब, फरमाए ईमान जहिड़ी नेमत अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अता कंदो आहे जंहिंसां अल्लाह रब्बुल आलमीन मुहबत कंदो आहे। वाक़ियो वॾो मारूफ़ आहे, इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथ मुबारक खणी करे दुआ कयूं, अल्लाहुम्मा ए अल्लाह अय्यिदिल इस्लाम बि उमर इब्निल ख़त्ताब औ अम्र इब्न हिशाम, ए अल्लाह तूं इस्लाम जी मदद फरमा या त उमर बिन ख़त्ताब जे ज़रिए या त अबू जहल जे ज़रिए। अल्लाह रब्बुल आलमीन खे उमर बिन ख़त्ताब जो ईमान पसंदि हो, उन जी शख़्सियत पसंदि हुई, उन जी फितरत पसंदि हुई, अबू जहल जो इनकार न पसंदि हो। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन इमामुल अंबिया जी दुआ क़बूल कई, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हक़ में उहो मुसलमान थी वियो। मालूम थियो त अल्लाह साईं जंहिंसां मुहबत कंदो आहे उन खे ईमान जी दौलत ॾींदो आहे। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फमन दन्न बिल माली, जेको शख़्स माल अल्लाह जी राह में ख़र्च नथो करे सघे, उन वटि ताक़त न आहे, कुवत न आहे जो अल्लाह जी राह में माल ख़र्च करे, ऐं जेको शख़्स दुश्मन जे साम्हूं बीह करे जिहाद करण जी ताक़त नथो रखे, उन खां पोइ पाण फरमायूं जेको राति जो उथी करे तहज्जुद पढ़ण जी ताक़त नथो रखे, उन खे घुर्जे त 4 कलिमात जो ज़िक्र करे। तहज्जुद जे बराबरि अजर, अल्लाह जी राह में ख़र्च करण जे बराबरि अजर आहे। पाण फरमायूं कहिड़ा कलिमात आहिनि, उहे कलिमात सुब्हान अल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ये 4 कलिमात पढ़ो, अल्लाह रब्बुल आलमीन रात जे क़याम जो अजर ॾींदो। इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी तवील हदीस आहे, इन खे अञा मूं मुख़्तसर कयो आहे। पाण फरमायूं त तबियतूं बि चेंज हूंदियूं आहिनि, फितरतूं बि चेंज हूंदियूं आहिनि। के माण्हू कमज़ोर हूंदा आहिनि फितरतनि, के तबियतनि मज़बूत हूंदा आहिनि, के इबादत घणी करे सघनि था, के नथा करे सघनि। तॾहिं इहो क़ाइदो आहे शरीयत जो, शरीयत जो बि इहो क़ाइदो आहे, जेतिरी तव्हां में इस्तिताअत आहे, जेतिरी कुवत आहे, एतिरी इबादत कयो। पंहिंजे पाण खे एतिरे क़द्र इबादत जो मुकल्लिफ़ न कयो जो राति सॼी राति वेठा इबादतूं कयो, हर रोज़ रोज़ो रखो, जेतिरी ताक़त अथव एतिरी इबादत कयो। त जेकॾहिं कमज़ोर आहे त उनजे लाइ क़ाइदो बयानु कयो वियो त उहो शख़्स इहे कलिमात पढ़े, इहो ज़िक्र कसरत सां करे, उनखे अजुर मिलंदो राति जे क़यामुल लैल जो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ॿियो फरमान आहे, पाण फरमाए मन नाम अन हिज़्बिही औ अन शैइन मिन्हु फ़क़रअहु फ़ीमा बैन सलातिल फ़ज्र व सलातिल ज़ुहरी कुतिब लहू कअन्नमा क़िराअतुम मिनल लैल। सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण फरमायो राति जो हिकु शख़्स तहज्जुद न पढ़ी सघियो, निंड अची वई, न पढ़ी सघियो, उन जे लाइ मुतबादिल अमल कहिड़ो आहे, उहो शख़्स सुबुह जो उथे थो, उन जी क़ज़ा थो ॾे। फजर नमाज़ खां पोइ जेसीं ताईं सिज नथो निकिरे, सिज निकिरी वियो, हाणे उन टाइम खां वठी ज़ोहर ताईं इहो विच में जेको टाइम आहे, उन में तहज्जुद उहो अदा थो करे, जेको राति जो उन खां रहिजी वियो आहे, फ़ौत थी वियो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो ई उन जे लाइ अजुर लिखियो वेंदो आहे, जेको राति जो तहज्जुद पढ़े, उहो ई अजुर ॾिनो वेंदो। त अमल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कई अहिड़ा अमल ॿुधाया
चंद मुख़्तसर मखसूस अमल आउं तव्हांजे साम्हूं बयानु करे रहियो आहियां। कोशिश इहा हुजे त इहे अमल ॿुधण खां पोइ इन्हनि ते अमल करणु घुरिजे। ज़िंदगी में इन्हनि ते जॾहिं अमल पैरा थींदासीं त ज़िंदगियूं तब्दील थी वेंदियूं। ॾुखियाऊं परेशानियूं मामलात मसाइल सभु हल थींदा। ज़हरल फ़सादो फिल बर्री वल बहरी बिमा कसबत ऐदिन नास। अल्लाह अकबर। अल्लाह से फरमायो जेको ॾिसो पिया फ़साद दुनिया में थिए थो, ज़मीन में थिए थो, आसमान में थिए थो। फ़साद जेको समुंड में पैदा थिए थो, लहरूं तेज़ अचनि थियूं, सैलाब अचो वञे या समुंड में ई सैलाब अचे, समुंड में तूफ़ान अचे, समंदर जा जानवर मरियो वञनि। अल्लाह से फरमायो बिमा कसबत ऐदिन नास, इहे तव्हांजूं पंहिंजूं ग़लतियूं ऐं कमियूं कोताहियूं आहिनि। इन में अल्लाह साईं कंहिं ते बि को ज़ुल्म नाहे कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा, सैयदा आयशा जी भेण सैयदा अस्मा रज़ी अल्लाह तआला अन्हा, जॾहिं मथे में सूरु थींदो त हथ मथे ते रखंदी, हथ मथे ते रखी करे चवंदी त इहे मुंहिंजे पंहिंजे अमलनि जे करे इहा तकलीफ़ आहे। मूंखे बयानु करण जो मक़सदु इहो आहे त सहाबा जी सोच इहा हुई त असांजूं पंहिंजूं कमियूं कोताहियूं आहिनि, पंहिंजा अहिड़ा अमल आहिनि, असीं पाण ई बेसब्र आहियूं, असां पाण ई नाशुक्र आहियूं, जंहिंजे करे अल्लाह रब्बुल आलमीन आज़माइश जे तौर ते सज़ाऊं ॾिए थो, तकलीफ़ूं ॾिए थो, उन ते सब्र करणु घुरिजे। इन करे फ़साद जे करे ख़तमु करिणो आहे, मसाइब फितना मुश्किलात दुनिया ऐं आख़िरत जो हल करणियूं आहिनि त अल्लाह रब्बुल आलमीन जा फर्मा बरदार बणिजी वञो। जॾहिं अल्लाह जा फर्मा बरदार बणिजी वेंदा उन खां पोइ अल्लाह साईं दुनिया में बि आसानियूं ॾींदो, दुनिया में बि अल्लाह रब्बुल आलमीन कई नेमतूं ॾेई छॾींदो, आख़िरत में बि अल्लाह रब्बुल आलमीन कामयाबु करे छॾींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, सही बुखारी जी हदीस आहे, पाण फरमायूं अस्साई अलल अर्मिलती वल मिस्कीनी कल मुजाहिद फी सबीलिल्लाह अविल काइमिल लैली अस्साइमिन नहार। फरमायो त हिकु शख़्स कंहिं बेवा जी मदद थो करे, बेवा औरत आहे, तंग दस्त आहे, परेशान आहे, माली तौर सां उन जी ताउन थो करे, या मिस्कीन आहे को उन्हनि जी कफ़ालत थो करे, त अल्लाह रब्बुल आलमीन ये प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कल मुजाहिदी फ़ी सबीलिल्लाह, उनखे एतिरो अजर थो ॾिनो वञे जेतिरो हिकु जिहाद करण वारे शख़्स खे ॾिनो थो वञे, जेको मुजाहिद काफ़िर जे साम्हूं बीह करे जिहाद थो करे, एतिरो अजर थो ॾिनो वञे। अविल काइमिल लैली अस्साइमिन नहार, या उहो शख़्स जेको राति जो उथी करे अल्लाह जे साम्हूं बीह करे तहज्जुद थो पढ़े, या उहो शख़्स जेको अल्लाह जी राह में रोज़ा थो रखे, इन जे बराबरि उन शख़्स खे अजर ॾिनो थो वञे। जेको शख़्स बेवा मिस्कीन ग़रीब इन्हनि जी कफ़ालत थो करे, माली मदद थो करे, उन्हनि जे मामलात खे हल थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु उन्हनि खे अजर सां थो नवाज़े। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फरमायो रिबातो यौमी व लैलतिन खैरुम मिन मन साम शहरुन व क़ियामिही। फरमायो त जेको शख़्स इस्लामी रियासत आहे या मुल्क आहे, उन जी पहरेदारी थो करे, उन्हनि जी सरहदुनि जी हिफ़ाज़त थो करे, उहो शख़्स जेकॾहिं इख़लास सां, नियत सां, ईमान सां, अक़ीदे में सही हुजे, जेकॾहिं उहो शख़्स इबादत इहा थो करे जो मुसलमाननि जी हिफ़ाज़त जे लाइ सरहदुनि जी हिफ़ाज़त थो करे, उते बीठो आहे, दुश्मन जो हर वक़्तु ख़ौफ़ आहे, पर वरी बि उते बीठो आहे ऐं हिफ़ाज़त थो करे पंहिंजे मुल्क जे बासिन जी, पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जी हिफ़ाज़त थो करे। पाण फरमायो उनखे हर राति सियामुल लैल, राति जो रोज़ो रखणु, या क़ियामुल ॾींहं जो रोज़ो रखणु, या क़ियामुल लैल राति जो इबादत करण जे बराबरि उनखे अजर ॾींदो हर राति जो। इहा इबादत अॼुकल्ह ॾिठो वञे त अॼुकल्ह फ़ौज जो दौरु आहे, सहाबा इकराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जॾहिं जिहादी काफ़िला वेंदा हुआ या जिहाद थींदो हो त कुझु आराम कंदा हुआ, कुझु हिफ़ाज़त कंदा हुआ, कुझु पहरेदारी कंदा हुआ, या सफ़र में किथे वेहंदा हुआ त कुझु पहिरे जे लाइ मुक़ररु कया वेंदा हुआ। इन्हनि जी फ़ज़ीलत इहा बयानु कई। अॼुकल्ह उहो शख़्स जेके फ़ौजी मुल्क जा, इस्लामी रियासत जा, ईमान वारा, अक़ीदे वारा, तौहीद ते अमल करण वारा, जेकॾहिं सची नियत सां इहो कमु कनि था, इहो अमल कनि था, त उनखे बि अजर मिलंदो। कुझु माण्हू एतिराज़ कंदा त उन्हनि खे त पघार थी मिले,
माहाना पगार मिले थी, उहो पगार जे लाइ था कनि। इन जो मिसाल तव्हां ईअं वठो त जेको शख़्स मस्जिद जो इमाम आहे, उहो बि त मस्जिद में लॻो पियो आहे, मस्जिद में नमाज़ पढ़ाए थो, ख़ुतबो ॾिए थो, उनखे वज़ीफ़ो मिले थो। छा उनखे नमाज़ पढ़ाइण जो अजुर कोन मिलंदो? उनखे ख़ुतबे जो अजुर न मिलंदो? यकीनन मिलंदो। नीयत ते दारो मदार आहे। जेकॾहिं उनजी नीयत सही आहे, सची नीयत सां तो उहो अमल करे, उहो उन में सचाई ॾेखारे थो, ग़फ़लत नथो करे, पंहिंजी ड्यूटी सही माना में निभाए थो, त यकीनन उन जे लाइ बि इहो अजुर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फ़रमाए छॾियो। सही मुस्लिम जी हदीस आहे, पाण फ़रमाए मसलुल मुजाहिद फ़ी सबीलिल्लाहि कमसल साइम अल क़ाइम अल क़ानित बि आयातिल्लाहि ला यफ्तुरु मन साम वला सलातिन हत्ता यरजिउल मुजाहिदु फ़ी सबीलिल्लाह। फ़रमाए जेको जिहाद जे लाइ निकिरे थो, दुश्मन जे साम्हूं मुक़ाबले में बीठो आहे, या ईअं सम्झो सरहद जी हिफ़ाज़त थो करे, सरहद ते दुश्मन जे साम्हूं बीठो आहे, इहे शख़्स इन्हनि जी इबादत जो अजर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फ़रमायो। पाण फ़रमायो इहे शख़्स निकिरनि था, उते वञी या पहिरेदारी कनि था, या मुजाहिद जिहाद जे मैदान में बीठो आहे, उहो दुश्मन जे साम्हूं बीठो आहे, हर वक़्तु उनखे ख़ौफ़ आहे दुश्मन जो हमिलो थी सघे थो, पर लिलाहियत आहे, उन में इख़लास आहे, दीन जी ख़ातिर विड़े थो, सचो उनजो सची नीयत आहे, दिलि में को उनजे को धोखो न आहे, को फ्रॉड न आहे, का दुनिया जी लालच न आहे, इख़लास मौजूदु आहे। पाण फ़रमायो उनजे पोयां जेको माण्हू आहे, उहो उन्हनि जे वञण खां पोइ रोज़ा रखणु शुरू करे, राति जो उथी करे तहजुद पढ़णु शुरू करे, जेकॾहिं उहो शख़्स जेसीं ताईं वापसी अचे, उन पोयां जेको शख़्स आहे रोज़ा रखण वारो, उहो तहजुद करण वारो, उनखे मुसलसल अजुर मिलंदो रहंदो। हिकु शख़्स उते बीठो आहे, ॿियो हिते अमल पियो करे, हिन जे अमल हिते वेही अमल करण जे बराबरि हुनखे अजुर थो मिले, छो जो हुनजो अमल बि वॾो बहितरीनु आहे, हुनजो अमल बि दीन जे ख़ातिर आहे, इस्लामी सरहद जी हिफ़ाज़त जे ख़ातिर आहे, ऐं जिहाद फ़ी सबीलिल्लाह, अल्लाह जी राह में जिहाद आहे, उनजो मुसलसल उनखे रोज़नि जो अजुर ॾिनो थो वञे, उनखे मुसलसल राति जो क़यामुल लैल जो बि अजुर ॾिनो थो वञे। त इहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा फ़रामीन उन्हनि शख़्सनि जे लाइ जेके शख़्स रमज़ान खां पोइ रमज़ान जी नेकिन जे बराबरि अजर हासिल करणु चाहिनि था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी हदीस आहे, मुसन्नफ़ इब्न अबी शैबा जी रिवायत आहे, पाण फ़रमायो मन कुन्न का क़द्र हिन मिन लैलतिल क़द्र। फ़रमायो जेको शख़्स इशा नमाज़ खां पोइ 4 रकातूं नफ़िल थो पढ़े, इशा नमाज खां पोइ 4 रकातूं नफ़िल थो पढ़े, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे लैलतुल क़द्र जे बराबरि अजर थो ॾे। हिकु ॿी रिवायत में अल्फाज़ आहिनि, उन में इहो आहे त जेको 4 रकातूं इशा नमाज खां पोइ थो पढ़े, अल्लाह रब्बुल आलमीन उन 4 रकातुनि जो अजर एतिरो थो ॾे जेको शख़्स लैलतुल क़द्र जी राति 4 रकातूं पढ़े। जेतिरो अजर लैलतुल क़द्र जी राति में 4 रकातूं पढ़ण जो मिलंदो, उहो सॼो साल इंसान हासिल करे सघे थो इशा खां पोइ 4 नफ़िल पढ़ण सां, ॿ करे पढ़े। हिकु रिवायत में इहे बि अल्फाज़ आहिनि त 4 गॾु पढ़े सघे थो, पर हदीस में वाज़े तौर ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿी हदीस आहे जंहिंमां वाज़े ख़बर पए थी, पाण फ़रमायो सलातुल लैल मसना मसना, राति जी नमाज़ 2 रकातूं आहिनि, इन करे 2 रकातूं करे पढ़णु इहो ई बहितर आहे, 4 रकातूं नफ़िल इशा नमाज खां पोइ। पर अॼु मुसलमान जो हाल छा आहे, जेके 2 रकातूं सुन्नत आहिनि इशा खां पोइ, उन्हनि जे पढ़ण जे लाइ बि तयारु न आहिनि, पर वितर में बि एतिरी जल्दी जो हिकिड़ो वितर पढ़ी जान छॾाए भॼी वेंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल छा हो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल सैयदा आयशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हा बयानु फ़रमाए थी, सही मुस्लिम सही बुखारी जी हदीस आहे, फ़रमाए थी अम्मा आयशा त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रमज़ान हुजे या गैर रमज़ान, रमज़ान जे महीने में या रमज़ान खां अलावा 11 रकातूं राति जो नफ़िल पढ़ंदा हुआ, तहजुद पढ़ंदा हुआ, जंहिंमें 2 रकातूं वितर, यानी मुस्तक़िल दाइमी अमल आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। हिकु वितर पढ़णु मना न आहे, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल ॾिठो वञे त अक्सर औक़ात अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 वितर पढ़ियूं आहिनि, पर एतिरा मुसलमान मौजूदु आहिनि, कई मुसलमान जेके ज़िंदगी में कॾहिं 2 वितर पढ़ण ई कोन, या रमज़ान में पढ़णियूं पइजी वेंदियूं आहिनि जॾहिं इमाम 2 रकातूं पढ़ाईंदो आहे, त
गौर कजे कि असांखे त अमल असांजा कहिड़ा आहिनि, केतिरे क़दुरु अमल में कोताही आहे। 4 नफ़िल घणी देरि लॻंदी इशा खां पोइ पढ़णु, केतिरो अजर आहे। जो लैलतुल क़दर जी राति को शख़्स 4 रकातूं पढ़े एतिरो अजर आम रातुनि में मिले। यकीनन हर अमल वॾी अहमियत जो हामिल आहे। हीअ त ख़ासि अमल मूं तव्हांजे साम्हूं बयानु कया, जिन में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो त इहे अमल करण सां रोज़े जे बराबरि अजर मिलंदो, क़यामुल लैल जे बराबरि अमल मिलंदो, अजर मिलंदो। इन खां अलावा कई अमल आहिनि जिन जे बारे में ॿुधायो वियो त इहो हज जे बराबरि आहे, इहो उम्रे जे बराबरि अजर मिलंदो। उहो कॾहिं वरी मौक़ो मिलियो त इंशाअल्लाह ज़रूरु बयानु कंदासीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान आहे, पाण फरमायूं त मन साम रमज़ान, जंहिं शख़्स रमज़ान जा रोज़ा रखिया, सुम्मा अतबाहु बिसित्तिन मिन शवाल, उन खां पोइ शवाल जा 6 रोज़ा रखियईं, उनखे ज़माने जे रोज़नि जो अजर मिले थो। ॿी रिवायत में अचे थो त साल जे रोज़नि जो अजर मिले थो। यानी सिर्फ़ु 6 रोज़ा वधाए शवाल जे महीने में रखे उनखे एतिरे क़दुरु अजर मिले थो त पूरे साल जा उन रोज़ा रखिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जंहिं अयाम बीस जा रोज़ा रखिया, अयाम बीस जा रोज़ा 13, 14, 15 इस्लामी तारीख़ूं, इन जा रोज़ा रखिया, उन्हनि खे बि एतिरो अजर थो मिले त साल जे बराबरि रोज़नि जे बराबरि अजर थो मिले। यानी 3 रोज़ा महीने में रखियईं, अल्लाह रब्बुल आलमीन खे अजर एतिरो थो ॾे त हिकु रोज़ो जेके 3 रखियईं उहे महीने जे बराबरि, ऐं हर महीने 3 रखियईं त साल जे बराबरि रोज़ा, एतिरे क़दुरु उन्हनि खे अजर थो मिले। ये अल्लाह रब्बुल आलमीन जो वॾो इनाम आहे मखलूक ते। पर मखलूक जे अमल ॾांहुं अचे, जे मखलूक नफ़िल ॾांहुं अचे, ॾे मखलूक फ़राइज़ ॾांहुं अचे त अल्लाह साईं वधाए चढ़ाए अमल जूं नेकियूं लिखाए थो, कॾहिं 70 जे बराबरि, कॾहिं 10 जे बराबरि। पर शर्त इहो आहे त अमल ॾांहुं अचो, फ़राइज़ अदा कयो, उन खां पोइ नवाफ़िल जो बि अजर मिलंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, मन दल्ल अला ख़ैरिन फलहु मिस्लु अजरि फ़ाइलिही, जंहिं शख़्स ख़ैर जी रहनुमाई कई, नेकी जी ॻाल्हि ॿुधाई, उन खां पोइ ॿिए खे वञी ॿुधाई, सुठो अमल ॿुधाई, उहो वञी पंहिंजे ॿिए भाउ खे ॿुधाई, ॿिए मुस्लमान खे ॿुधाई, उन ते अमल कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿिन्ही खे बराबरि अजर मिलंदो। त इहो बि ज़रूरी आहे त जेको असां ॿुधूं था ख़ुतबात जे अंदरि, बयानात में असां ॿुधूं था, नेकी जूं ख़बर ॿुधूं था, त अमर बिल मारूफ़ व नही अनिल मुनकर जे फ़रीज़े खे अंजाम ॾियूं, त माण्हुनि खे हक़ जी ॻाल्हि ॿुधायूं, दीन जी ॻाल्हि ॿुधायूं, शरीयत जी नेकी जी ॻाल्हि ॿुधायूं। थी सघे थो को शख़्स तव्हांजी ॻाल्हि ॿुधी अमल शुरू करे, तव्हां उन में कोताही कंदा हुजो, पर हुन जे अमल जे करे तव्हांखे ज़रूरु अजर मिलंदो। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है, रब्बुल आलमीन सही माना में किताब व सुन्नत समझण, उन जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दाअवाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।